टीवी नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी ऐं सिंध जी ख़ुशहाली सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। कराची प्रेस क्लब आॾो धरती धड़ियुनि सिंध जी क़ौमी ईद ते ॿधी इतिहाद मोहबत जे ॿंधण में ॿधीअ जो शानदार मिसाल बणिजी विया। क़ौमी काज में अजरक टोपियूं पटके लुंगियुनि जा इंड नठी रंग झिरकंदा रहिया। सिंध जे राजधानी जे रोड रस्तनि ऐं चौकनि ते हर तरफ़ अजरक ऐं टोपी जा रंग निखरी निर्वार थिया। सक़ाफ़ती ॾींहुं मौक़े ते ईंदड़ औरतुनि ॿारनि नौजवाननि सिंध जी हिन ईद खे क़ौमी ईद करार ॾिनो। संदन चवणो त अॼु हू ॿधी जी माला जीअं हिकु मुठ आहिनि। सक़ाफ़ती ॾियारो आहे, सो असां उन सक़ाफ़ती ॾियारे खे इंजॉय करण आया आहियूं, पंहिंजा बचड़ा ॿार वठी। असां सॼी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त हिते असां पंहिंजी सिंध जा ॾाढो था मल्हायूं ऐं हीअ सिंधी त्योहार त हीअ सॼी सिंध असांजी माउ आहे जंहिंखे असां मल्हाइण लाइ सभु गॾु थिया आहियूं। असांजी क़ौमी ईद आहे, असां ॾाढो बेहद ख़ुशि आहियूं त असां अॼु असांखे फ़ख़्रु आहे सिंधी हुजण ते, त अॼु असांखे नसीब थियो सिंधी ॾियारो। सक़ाफ़ती ईद में नाले वारे रागिन सुर वखेरे नौजवाननि औरतुनि ॿारनि खे मस्तु बणाए छॾियो ऐं माहौल लुटे वरितो, ॼण त महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। थींदे ई धरती धणी रैलियुनि ऐं टोलियुनि जी सूरत में कराची प्रेस क्लब पहुता। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे फ़नकारनि जो चवणो हो त असांजा सिंधी भाइर आहिनि जिते बि आहिनि उन्हनि सभिनीनि खे सलाम क़बूल पए ऐं इलाही ख़ुशी आहे। इन ॾींहं जो इलाही बेसब्री सां इंतज़ार बि रहंदो आहे। सिंध हिकु महिमान नवाज़ आहे, सिंध हिकु अमड़ आहे ऐं अमड़ जी तरह सभिनी खे अमड़ जी तरह थी ॾिसे ऐं अमन जो पैगाम ॾिए थी। सिंध धरती औलियान जी धरती आहे। नयूं ड्रेसियूं नवां अजरक टोपियूं पाराए पंहिंजे पाण सां गॾु पिंडालनि में वठी हुननि खे ॿुधाईंदा त असांजी हीअ असुलु तहज़ीब असांजी हीअ आहे। ऐं माशाअल्लाह तव्हां ॾिसो था त चंड चांडराण लॻी पई आहे जाॾे काॾे। जो ॾियारो ईअं ई लॻे त बिल्कुलु ईद ई आहे ऐं पाए माशाअल्लाह सभु सिंधी गॾु थिया आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए। पूरी सिंध जा माशाअल्लाह माण्हू आहिनि ऐं अजरक टोपी ॾिसी करे अञा ई दिलि ख़ुशि। हीअ ॾींहुं जेको आहे इहो मैसेज थो ॾिए त पाण में ॿधी कयूं, पाण में अमुन भाईचारो कयूं ऐं गॾु थियूं त जीअं माना मसइला सिंध जा हल थियनि। असांजे हीअ सिंधियुनि जो कल्चर डे आहे, हीअ असांजो हिकु ईद जे ॾिहाड़े खां बि वधीक ॾींहुं आहे। असां सिंधी जिते सभु गॾु पिया थियूं ऐं सिंध टीवी असां सां गॾु आहे। अॼु मूंखे प्रेस क्लब ते अची करे तमामु ख़ुशी थी रही आहे। सिंध अमड़ जा जोधा जवान सुतल सभु जाॻायां मां, जागो जागो सिंधी जागो नारो इहो लॻायां मां, जागो जागो सिंध बचायो नारो इहो लॻायां मां। ईद जो ॾिहाड़ो आहे, हीअ कल्चर ॾींहुं सॼी सिंध खे मुबारक हुजे। शल सदाईं सभु सिंधी ऐं असांजी सिंधड़ी आबाद हुजे। अखियुनि में था अॾियूं तोखे, अखियुनि में था अॾियूं तोखे, अखियुनि में था अॾियूं तोखे कराची, कीअं छॾियूं तोखे कराची, कीअं छॾियूं तोखे। जी कामयाबी आहे, असां वटि अॼु तालीम वधी आहे, असां वटि शहूर वधियो आहे। छो जो हीअ जेको अॼु असीं गली गली तव्हांखे हर गली में सिंधी नज़र पियो अचे त हीअ शहूर आहे। की जो ज़बान है यानी कि पाकिस्तान की एक बड़ी ज़बान है और हम क्योंकि सिंध धरती पे रहते हैं, मैं अमजद राना जाना पहचाना कैंडल योगा डांस मास्टर एंड फिल्म टीवी कोरियोग्राफर हूँ और सिंध का आर्टिस्ट हूँ। असांजे लाइ बल्कि जेके ॾेह में या परॾेह में उन्हनि खे असांजे सिंध टीवी न्यूज़ ऐं असांजे तरफ़ां जेके बि जिथे सिंधी रहनि था भाउरनि खे सभिनि खे लख लख मुबारकूं हुजनि। ओ सिंध अमड़ जाथो नाराहणी है, सिंध जी जल जाथो नाराहणी, ॾाढो थो वणी सिंधी ॾाढो थो वणी। मां अॼु इंग्लिश अंग्रेज़ी गाने ते परफॉर्मेंस करण आई आहियां। उन अंग्रेज़ी गाने जो नालो आहे ओ सिंध आई लव यू सिंध ऐं मां इन करे इन अंग्रेज़ी ते गाने ते परफॉर्मेंस बि थी कयां छो त असांजे 200 खां वधीक जेको मुल्क आहिनि उन्हनि जा सफ़ीर खाना हिते आहिनि सिंध में। औरतनि ऐं ॿारनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त असां चाहियूं था त औरतुनि खे तालीम ॾियारियूं ऐं इहो पैगाम दुनिया ताईं पहुचायूं जीअं शऊर ॾेई सघूं। सुठा माहौल आहे ऐं ॾाढा ख़ुशियूं आहिनि हिते। सिंधियुनि खे इहो पैगाम ॾियण था चाहियूं की कल्चर डे मल्हाईंदा कयो शौक़ सां, ज़ोर सां। ईद जो ॾींहुं आहे, ख़ुशी मल्हाईंदा कयो।
सिंध जो ॾींहुं आहे, अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां सिंध कल्चर डे मल्हाइण आया आहियूं ऐं पंहिंजी सिंध जी वॾो मज़ो अची रहियो आहे। ऐं इहे कल्चर डे जो इलाही सुठो इंतज़ाम कयो वियो आहे, इलाही सुठो सिंधियुनि खे ख़ुशी सां मल्हायो ऐं अॼु असां सिंधी आहियूं जोश ऐं जज़्बे खां मल्हायो। असां सिंधी सभु गॾिजी सिंध जो ॾियारो कल्चर डे मल्हाइण लाइ हिते पहुता आहियूं प्रेस क्लब ते। माशाल्लाह ज़बरदस्त। असां सिंधियुनि खे चवंदो आहे त सभु जी सिंध गॾु थिए ऐं सॼी सिंध गॾु थी हिननि खे ॾेखारियूं जेके असांखे ॿ टुकड़ा करणु चाहिनि था। सकाफ़त हज़ारे साल पुराणी आहे जेका हमेशह क़ाइमु दाइमु रहंदी। अॼु अमेरिका में, कनाडा में, बर्तानिया में, सऊदी अरब, जापान, चीन, दुनिया जे कुंड कुर्च में अॼु तव्हांखे अजरक टोपी नज़र ईंदी। जेको असांजो रवाज़ आहे कल्चर माना पटको टोपी अजरक हे पुराणे 1000 साल पुराणा आहिनि। मां उन्हनि दोस्तनि खे चवां थो सिंध में रहण वारा महिमान नवाज़िन, भाईचारा, मोहब्बत और प्यार करण वारा आहिनि। सकाफ़त आहे उहा 500 साल पुराणी आहे। इहा जेका सकाफ़त आहे असां पुरजोश तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। ईद खां बि वधीक हिन सकाफ़त खे असां प्रमोट कंदा आहियूं, पंहिंजे सिंध जे कल्चर ऐं पंहिंजी सकाफ़त खे। आहे असांजो अॼु सकाफ़ती ॾियारो आहे, सो असां उन सकाफ़ती ॾियारे खे इंजॉय करण आया आहियूं पंहिंजा बचड़ा ॿार वठी। कराची माग मुंहिंजो आहे, कराची भाग मुंहिंजो आहे। पर सही सुठो बिल्कुलु मल्हाए रहिया आहियूं। सभु भेणियूं ॿार असां सां गॾु आहिनि, असांखे तमामु ख़ुशी थी आहे। सभु अॼु पंहिंजो सम्झ असांजो ईद जो ॾींहुं आहे, सम्झ असांखे सभु सिंधी ॾिसी ॾाढो सुकून मिले थो। कराचीअ में पहिरें घटि हूंदा, हाणे जाम वधी आहे त ॾाढो मज़ो आहे। असांजे लाइ ही सिंधी सकाफ़त जो ॾियारु इहो कंहिं ईद खां घटि कोन्हे। असां सिंधी क़ौम मुतहद क़ौम आहियूं ऐं असां अमन परस्त क़ौम आहियूं। माशाल्लाह असां ॿारनि खे बि सेखारूं पिया, असांजा ॿार सिखी विया आहिनि, काफ़ी ख़ुशि आहिनि। इलाही सिंध में मज़ो अचे पियो, सिंध असांजी आहे। सिंध सकाफ़त जे ॾियारे सां इहो चवणु चाहींदासीं त सिंध सकाफ़त असांखे मल्हाइणु घुरिजे, ख़ुशी सां पुरजोश सां। साल में हिकिड़ो ॾींदो अचे सिंधियुनि लाइ, उहो बि पुरजोश नमूने मल्हाइणु खपे। असां उनखे जोश मल्हाइण था चाहियूं त जीअं असांजो जोश जज़्बो बचनि ॿारनि में असांजी सिंधी ॿोली आहे असांजी आबाद शाद हुजे। असांखे इनखे अञा वधीक अॻिते इंशाल्लाह अञा ईंदे अॻिते कंदा ईंदासीं। असां पंहिंजी सिंधी ॾियारो जेका सकाफ़त जो पंहिंजो जोश ऐं खरोश सां मल्हाईंदा आहियूं, दुनिया खे पैगाम ॾींदा आहियूं। सिंधीअ सां मोहबत करण आहियूं, असांजी मोहबती क़ौम आहे ऐं पूरी दुनिया ते असांजो पैगाम पहुचायूं। सिंधी टोपी अजरक मल्हाईंदा पूरी दुनिया में मल्हे थी, हिते बि पूरी कराची न पूरे पाकिस्तान में मल्हे थी। असांजो ईद जी ॾींहुं आहे, ख़ुशी जो ॾींहुं आहे, असां अक्सर मल्हाईंदा पिया। अल्हम्दुलिल्लाह जीअं त अॼु असांजे सिंधियुनि जे लाइ हिकु वॾो ख़ुशी जो ईद जो ॾियारो आहे जेको अॼु भरपूर नमूने पूरी सिंध में मल्हाए थो वञे। ऐं असांखे पंहिंजे सिंध मला फोरम जे चेयरमैन जी ख़ुशूसी हिदायत ते असां कराची जे प्रेस क्लब ते इंशाल्लाह असांजी मला बिरादरी जी हिकु वॾी रैली डॉक्टर साईं रखी मीराणी जी अॻुवाणी में पहुचंदो ऐं असां सिंध टीवी वारनि खे वधि में वधि मुबारकबाद ॾियूं था जो हिननि जो हिकु सुठो किरदारु सिंध जे ऐं ॾियारो हुजे, कहिड़ो बि कल्चर डे हुजे, ख़ासि करे सिंध ते सिंध टीवी वारनि खे सलाम कयां। सकाफ़ती ॾियारो असां ईद खां भरपूर मल्हाईंदा आहियूं। इन करे असां शाम हिते इंशाल्लाह किरोड़नि जे हिसाब में सिंधी जवान हूंदा। ऐं सभु मारूड़नि जो लिबास ॾिसी करे ऐं कराची प्रेस क्लब ते आहियूं। असां नौशरो फिरोज़ खां आया आहियूं। हिते ॾिसो तव्हां पाण ॾिसी सघो था, असां तव्हांखे जेतिरो ॿुधाईंदा ओतिरो घटि आहे। सिंधी कल्चर डे ऐं सिंधी माण्हुनि खे मारूड़नि खे उन्हनि सभिनी खे सिंध वासियुनि खे पर पूरे पाकिस्तान खे सिंध कल्चर डे ते मुबारक ॾियां थो। ऐं सिंध पुलिस जे तरफ़ां सख़्तु इंतज़ाम रखिया विया आहिनि, सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। ऐं हर असांजो पुलिस जो फ़र्ज़ु आहे त अवाम जी ख़िदमत करणु, अवाम सां मोहबत, अवाम जो प्रोग्राम ऐं अवाम जे करे जान ॾियण जे लाइ असां जेको आहे वर्दी पाती आहे। असीं तमामु वॾा ख़ुशि आहियूं जो अॼु असांजे सिंधी कल्चर ॾींहुं आहे, 7 डिसंबर आहे, सकाफ़त जो ॾींहुं आहे। हक़ीक़त इहा आहे त इन ख़ुशी में असांखे राति निंड कोन आई। सुबुह सवेर अॼु जेको आहे प्रेस क्लब ते पहुता आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे। असां चवंदा 3 ॾियारा हुजे, 3 सकाफ़त जे ॾींहुं जी तमामु घणी ख़ुशी थी रही ऐं असांखे इन सकाफ़त जो काफ़ी ॾींहं इंतज़ारु हुयो। अल्हम्दुलिल्लाह अॼु असां इन शिरकत कई, तमामु ॾिसी घणी ख़ुशी थी थिए। असां इलाही ईद जो ॾींहुं आहे, असां जज़्बे ऐं ख़ुशजोश सां मल्हाईंदा आहियूं। 1000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे। सभु गॾिजी करे सिंध अमा जी थंज जो ख़्यालु करे ऐं सिंध जी अजरक टोपी ॾे मल्हायो। अजरक ऐं असां अमुन जो पैगाम ॾींदा आहियूं माण्हुनि खे, सो अॼु असां उहो ई अमुन जो पैगाम ॾियण असां प्रेस क्लब में इकट्ठा थिया आहियूं। सभु सिंधी मुतहद थी यकजहती जो मुज़ाहिरो कयूं था ऐं परे परे खां सिंधी माण्हू अॼु मेलो सम्झी ईंदो आहे त सिंध जी सकाफ़त जो मेलो आहे।
सिंध जी मोहब्बत जो मेलो आहे। असां सिंधी माण्हुनि जे लाइ ईअं आहे जीअं असांजी ईद जो ॾींहुं आहे। सभु गॾिजी पाण मल्हायूं ऐं पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियूं, पंहिंजे बचड़नि खे इन जाइलाइब खां बचायूं। असां मोहबत करण वारा आहियूं। सिंध में हिकिड़ी जेको न असांजी मोहबत जी जेका रवायत आहे उहा इलाही टाइम खां हलंदी अचे ऐं असां सिंधी उअं ई सभिनी सां मोहबत कंदा आहियूं। असां हिकु मोहबत कंदड़ पखी आहियूं। असां कॾहिं न बग़ावत जे बारे में सोचियो आहे, न सोचे सघंदासीं। असां इहो था चऊं त बाबा सभु सिंध में रहो, कराची मज़लूमनि जी आहे, सिंधियुनि जी ॿाहिरनि जी धरती आहे। इंशाल्लाह जाम जाम ख़ुशी आहे, जाम असांखे जो न 2-3 महीननि खां इंतज़ारु हो। पंहिंजे जेको न मसूरात कपिड़ा वपड़ा आहे, लटा आहे, टोपियूं अजरक, असांखे ॾाढी VIP असां तयारी। असांजो अमन जो पैगाम आहे, उहो अमन जो पैगाम खणी आया आहियूं। असां अमन परस्त आहियूं, असां महिमान नवाज़ आहियूं। सिर्त आहे, पुरानो आहे, असांजे क़दीमी कल्चर आहे, ख़ूबसूरत कल्चर आहे। जेका सिंध दरिया ख़ूबसूरत आहे, सिंधी आवाम ख़ूबसूरत आहे, सिंध जो अजरक, सिंध जो पटको, सभु शइ ख़ूबसूरत आहे। मन खे मोहींदड़ तकरीब देर ताईं जारी रही। सिंध TV नेटवर्क जे औरतुनि जी आज़ादी, सिंध जी खुशहाली, सिंधी सकाफ़त दिहाड़े जे हवाले सां मलीर प्रेस क्लब में सकाफ़ती तकरीब थी। तकरीब में सूबाई वज़ीर शाहीना शेर अली, डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला, टाउन चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो, जेल सुप्रीडेंट मलीर फ़हीम अनवर मेमुण, पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जे सदर राजा रज़ाक, जनरल सेक्रेटरी इमदाद जोखियो, जान मोहम्मद बलोच, डॉक्टर मसरूर सियाल, सैयद खुदारिनो शाह, मीर अब्बास टालपुर, आगा तारिक पठान समेत सकाफ़ती वेस वॻा परियल सवे माण्हुनि शिरकत कई। सिंध जो माण्हू मैदान ते निकितो आहे, हू पंहिंजे इज़हार पियो करे, पंहिंजे कल्चर जो अजरक टोपी ऐं हू हिकिड़ो पैगाम पियो ॾिए त सिंध जेके सिंध जा बुनियादी मसइला आहिनि, जेके सिंध में आबादकारी आहे, सिंध जी या तालीम जो मसइलो या नियाणियुनि जे सां जेको सलूक कयो थो वञे, उन हवाले सां जेके असांजा मसइला आहिनि, उन जे हवाले सां जेको असांजो मीडिया उन में सुजागी जी लहर पैदा करण जी कोशिशि कई। सिंध जी तहज़ीब जेकी आहे उहा ॾाढी दिलकश ऐं मोहबत वारी आहे। अवां जेकॾहिं 5000 साल पुराणी ॻाल्हि कंदो, उन खां बि पुराणी जेकॾहिं मुंहं जे दड़े जी ॻाल्हि कंदो त उन में अव्हांखे पोइ ॻोल्हणो कोन पवंदो त अजरक छा आहे, टोपी छा आहे। उन जा नक्श ॾिसी अजरक ते पोर कया विया, उन जी टोपीअ ते नक्श जेके मुंहं जे दड़े ते आहिनि उहे पोर कया विया आहिनि। त हे सभु शयूं असांजूं जेके आहिनि सुञाणपनि, असांजी पहचाननि ऐं असांखे घुरिजे त हीउ ॾींहुं मल्हाईंदा अचूं त जीअं असांजो नओं नस्ल को अचे थो त उनखे ख़बर पए त सिंध छा आहे, सिंध जी तहज़ीब छा आहे। सिंधी माण्हुनि सां गॾु सिंध में रहंदड़ तमामु जेको आहे सो क़ौमूं हिन सकाफ़त जे ॾिहाड़े खे वॾो जोश ऐं ख़रोश सां मल्हाइनि थियूं पियूं। इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो जेको आहे सो इन जो सबूत आहे त असां सभु सिंध जे अंदरि मोहबत ऐं भाईचारे खे पसंदि कयूं था ऐं सभई क़ौमूं गॾु आहियूं ऐं इहो हिकिड़ो मोहबत जो ऐं पेट्रियाट जो जेको आहे उहो ॼाण आहे। सिंधी सकाफ़त 5000 साल पुराणी सकाफ़त आहे। इंशाअल्लाह ताला मां सभु सिंधियुनि भाइरनि खे चवंदुमि सिंध जी हिफ़ाज़त कयो, सिंध खे मज़बूत कयो। असां सिंध जी सकाफ़त खे तमामु बेहतरीन ॾिसूं था, ईद जो समा ॾिसूं था। सिंधी भाई बहन हैं, उन सबको मैं आज सकाफ़ती दिन पर मुबारकबाद पेश करती हूँ। और ऐसे प्रोग्राम्स जो आज प्रेस क्लब पे रखा गया है होना चाहिए ताकि हमें फ़ख्र से कहना पड़े कि हाँ हमारी सकाफ़त है, हमारा ताल्लुक़ सिंध से है, हाँ हम सिंधी हैं और इस सिंध में हम पले बड़े हैं। और हमारी जो सकाफ़त है वो आने वाली जो हमारी नस्ल है, छोटे छोटे बच्चे मुझे यहाँ नज़र आ रहे हैं, अच्छी बात है, उनको पता चलना चाहिए कि टोपी की क्या हैसियत है और अजरक कल्चर के हिस्से में है तो अजरक की क्या एक हैसियत है। आपको पता है बहुत सारे कल्चर हैं, लेकिन सिंधी जो कल्चर है वो पूरी दुनिया में इसलिए बनाई जाती है कि हमें सिंधी अजरक और सिंधी टोपी अपनी सिंधी बहन भाइयों की तरह अजीज़ हैं। और कहते हैं ना, अपनी धरती को हम माँ समझते हैं, तो जैसे माँ प्यारी है वैसी धरती प्यारी है। और हर साल की तरह इस साल भी बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ सजाया गया है, मुझे बहुत अच्छा लगता है। और मैं कोशिश कर रही हूँ कि मैं भी सिंधी में बात करूँ ताकि बहुत मीठी ज़बान है, कोशिश करती हूँ, थोड़ी बहुत तो बोलनी आती है, लेकिन इंशाल्लाह कोशिश करेंगे कि वो रवानी आ जाए, क्योंकि वो कहते हैं बहुत सारी ज़बानें हैं, अगर ज़बानों में मीठी ज़बान है तो वो सिंधी बोल। जेके रंग बरंगी नंढड़नि ॿारनि खे अजरक जा कपिड़ा पहिरियल टोपियूं ऐं एॾी ख़ूबसूरत असांजी तहज़ीब आहे
कि इन में हशमत जेकी आहे तव्हां अंदाज़ो कयो जॾहिं तस्वीर कढायो टोपी अजरक पाए तव्हां तस्वीर कढायो तव्हांखे ख़बर पवंदी कि उन हशमत कहिड़ी आहे। सो इहा सकाफ़त असांजी हिकु त प्यार ऐं अमन जी आहे ऐं दुश्मन खे बि अखियुनि में आहे ऐं उहे चई कोन सघंदा आहिनि। प्यार जी धरती आहे ऐं तमामु सॼे कराची में अहिड़े क़िस्म जा स्कूलनि में ॿारनि में काफ़ी जॻहियुनि ते अॼु प्रोग्राम आहिनि। मां सम्झां थो त असांजे लाइ तमामु भलो अमल आहे। सिंध धरती में रहण सिंध असांजी मदर आहे अमड़ आहे। इन जी को बि कहिड़े बि इशू ते सिंध सां गॾिजी वियो। हिकिड़ी क़ौम जंहिं वटि पंहिंजी धरती हुजे, पंहिंजी ॿोली हुजे, पंहिंजी सकाफ़त हुजे, पंहिंजी तारीख़ हुजे, पंहिंजी जाग्राफ़ी हुदूद हुजे, उनखे वर्जाए उन ॾींहं ते इहो वचन कयूं था, उन ते वचन कयूं था त जेकॾहिं असांजी ॿोलीअ ते, असांजी धरतीअ ते, असांजी सकाफ़त ते को बि वार थींदो त सिंध अॼु हिन ॾींहं ते वचन करे थी त उन्हनि खे असीं नीस्त ऐं नाबूद करे छॾींदासीं। तकरीब में फनकारनि उस्ताद वाहिद लाशारी, गुलशेर चांडियो, कोमल नाज़, सूंह लगारी सुरनि जी वर्खा कई त तकरीब में शामिल देशवासी झूमी पिया। तकरीब में शामिल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक ऐं सिंधी टोपियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। कराची जो मलीर एक्सपोर्ट ज़ोन सकाफ़ती रंगनि सां जरकी पियो। सिंध टीवी नेटवर्क जे औरतुनि जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली सिंधी सकाफ़त ॾिहाड़े ते कराची मलीर इकनॉमिक एक्सपोर्ट ज़ोन में मोहम्मद सकलैन मुश्ताक टावरी ऐं यासिर असलम टावरी सकाफ़ती तकरीब कोठाई। सकाफ़ती तकरीब में महताब अब्बासी, थहीम जहांज़ेब टावरी, अली जान सोलंगी, सईद शेख, सोहेल सोलंगी, कदीर शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पहुरियतुनि सकाफ़ती वेस वॻा पाए शिरकत करे क़ौमी ऐं लोक गीतनि ते झूमिरियूं हयूं। लेबर इंचार्ज अहमद ख़ान, सुपरवाइज़र शकील ख़ान खे अजरकनि जूं सूखड़ियूं ॾिनियूं वयूं ऐं केक पिणु काटियो वियो।